कई हुई सी इन ॻाल्हि खां त 10 बाननि खे हलाक कंदड़ अमल आहिनि जेके इंसान जी दुनिया ऐं आख़िरत बर्बाद कंदा आहिनि। जंहिंमां पहिरियों हुयो बुख़ुल कंजूसी ऐं ॿियो हलाक कंदड़ अमल आहे तकब्बुर ऐं वॾाई करणु तकब्बुर करणु हिकिड़ी अहिड़ी बातिनी बीमारी आहे जेका इंसान जे अमलनि खे आदतुनि खे ज़ाहिर ऐं बातिन खे बर्बाद करे छॾींदी आहे। तकब्बुर करण वारो ॿियनि खां पाण खे बहितर सम्झंदो ऐं ॿियनि खे घटि सम्झंदो, पंहिंजी इज़त पंहिंजी वॾाई पंहिंजो रोब ताब ज़ाहिर कंदो। इस्लाम में तकब्बुर खां सख़्ती सां मना कई वई आहे। मदीने वारे साईं ऐं अल्लाह जे क़ुरान सख़्त लफ़्ज़नि में मना कई आहे त तव्हां तकब्बुर न कयो। तारीख़ में केतिरा ई मुतकब्बिर गुज़रिया आहिनि, केतिरा ई माण्हू वॾाई करण वारा जन पंहिंजे इल्म जे मथां, पंहिंजे माल जे मथां, पंहिंजे जिस्म जे मथां, पंहिंजी कुवत ऐं तवानाई जे मथां, पंहिंजी भाषाई जे मथां तकब्बुर कयो। अॼु उन्हनि जो नालो निशान ई कोन्हे को, अॼु उन्हनि खे केरु यादि करण वारो कोन्हे को। तकब्बुर जे बजाए अल्लाह ताला क़ुरान मजीद में बाननि खे आजिज़ी ऐं इनकिसारी सेखारी आहे। इंसान आजिज़ आहे, नरम दिल बणिजे, सादगी इख्तियार करे, ॿियनि जी इज़त करण वारो थिए, अल्लाह ताला जो बानो पाण खे सम्झे। इंसान खे घुर्जे त पंहिंजो पाण खे तकब्बुर खां बचाए, आजिज़ी ऐं इनकिसारी करे त अल्लाह उनजे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फरमाईंदो। सुभान अल्लाह। तकब्बुर छा खे ॾींदा आहिनि? बुज़ुर्गनि फरमायो आहे त तकब्बुर इहो आहे त अतअज़्ज़ुम व इज़हारुल किब्रिया, पाण खे वॾो ज़ाहिर करणु ऐं पंहिंजी वॾाई जो इज़हार करणु तकब्बुर आहे। पाण खे भलो सम्झे, इल्म में, अमल में, कपिड़े में, कुवत में, ताक़त में, दौलत में पंहिंजो पाण खे जेको वॾो सम्झे इनखे मुतकब्बिर सॾिबो आहे। ऐं किन बुज़ुर्गनि चयो आहे त ऐं यरा शख़्स नफ़्सहु कबीरन व युज़हिर ज़ालिका लिल आख़िरीन बिफ़िअलिही औ क़ौलिही। तकब्बुर है इंसान पाण खे वॾो सम्झे को पंहिंजे कौल में या फ़ेल में ॿियनि माण्हुनि ते पंहिंजी फ़ौक़ियत ज़ाहिर करे त इनखे तकब्बुर सॾिबो आहे। मदीने वारे साईं पंहिंजी हदीस में तकब्बुर जी तशरीह कई आहे त तकब्बुर छा आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, आका करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्कालु ज़र्रतिन मिन किबरिन। जंहिंजे दिल में सर्रे जे दाणे जेतिरो बि तकब्बुर हूंदो न, अल्लाह हुनखे जन्नत में दाख़िल कोन फरमाईंदो। वॾो तकब्बुर ज्यादा न बल्कि वारीअ जे ज़रे, सरह जे दाणे, सरसों के दाने, सरसों सरह जे दाणे जेतिरो जंहिंजे दिल में तकब्बुर हुजे, अल्लाह हरगिज़ उनखे जन्नत में दाख़िल न कंदो। त हिकिड़ो मर्द उथी बीठो, उन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, इन रजुल युहिब्बु अन यकून सौबहु हसनन व नालुहु हसना। या रसूल अल्लाह, असां मां कुझु माण्हू आहिनि जेके चवनि था त भला कपिड़ा पायूं, सुठी जुती पायूं, रहणी कहणी भली बणायूं, पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो रखूं, छा इहो तकब्बुर आहे? इनखे तकब्बुर चइबो आहे? साईं करीमन फरमायो, न, इन्नल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल। अल्लाह पाण बि सुहिणो आहे ऐं सूंह खे पसंदि फरमाईंदो आहे। आज की इंतज़ार इहा न आहे त कपिड़ा मेरा पाए वेठो हुजे, गदलो न वेंचे, न मुंहुं धोए, न दाढ़ी खे कंगो ॾे, न साईं मुंहिंजा पटको साफ़ सुथरो पाए, ऐं साईं मुंहिंजा चवे त मां आजिज़ी थो इख्तियार कयां, पोइ गदलो गदरो मेरो लॻो वेठो आहे। न, अल्लाह सफ़ाई खे पसंदि थो करे, पाण बि सुहिणो आहे, तव्हां बि सुहिणा सेबता हुजो, त इहो तकब्बुर न आहे, इहा अल्लाह जी चाहत हूंदी आहे। बल्कि नबी साईं फरमा, अल किबरो बतरुल हक़े व गमतुन नास। तकब्बुर इहो आहे त माण्हू हक़ जो इनकार करे ऐं माण्हू पाण खे ॿियनि खां वधीक भलो सम्झे, ॿियनि खे हक़ीर ऐं नीचो ऐं घटिया सम्झणु लॻे, इहो तकब्बुर आहे। ॿियनि खे हक़ीर ॼाणे, पाण खे भलो सम्झे। ॿ ॻाल्हियूं अल्लाह जे नबी फरमायूं। तकब्बुर छा आहे? हिकिड़ो बतरुल हक़, माना हक़ खां पाण खे परे करे, हक़ न मञे, पंहिंजो पाण का ग़लती करे, का कोताही थी वञे, का कमी थी वञे, उनखे तस्लीम न करे, उनखे मञे न, चवे त मां हक़ ते आहियां,
भली घणी ग़लति आहे, अल्लाह जे बेफ़रमानी पियो थो करे, नबी जे फरमान जी बेफ़रमानी थो करे, माण्हुनि जो हक़ पियो थो खाए ऐं चवे मां हक़ ॾियां, इहो तकब्बुर आहे। हींअर ताज़ो 3 ॾींहं थिया आहिनि, 2 ॾींहं थिया आहिनि रमज़ान शरीफ़ जे शुरूआति में या पहिरें तारीख़ में, उन खां अॻु में हिते पंजाब जो हिकिड़ो पीर साहिबु हुजे, सो मस्जिद में माण्हुनि खे घुराए ढोल वॼाए महफ़िल पियो कराए, म्यूज़िक बैंड बाजा छा कवाली जी मजलिस कराए। आलिम सगोरो हुयो मस्जिद जो इमाम, उन पीर साहिब खे चयो पीर बि ॾाढी कूड़ आहे, बदबख्ती इंसान जे मुंहं तां ज़ाहिर हूंदी आहे, न ॾाढ़ी न सुन्नत न अमल। आलिम सगोरे हुनखे हक़ चयो त बाबा मस्जिद आहे, अल्लाह जो घर आहे, अल्लाह जो बैत आहे, उन में ॻाइण वॼाइण म्यूज़िक तोखे कराइणो आहे त वञी पंहिंजी खानकाह में वञी कर, पंहिंजी दरगाह ते वञी कारो मुंहुं कर। हे मस्जिद अल्लाह जे घर खे म्यूज़िक सां सुरूद सां धूल धमाकनि सां छाजे लाइ थो पलीत करी? साईं उन ते पीर साहब कावड़ियो उन मौलवी साहब खे, चई त मुंहिंजे साम्हूं पंहिंजो नक जुती ते रख मुंहिंजी ते, तॾहिं तोखे माफ़ कंदुसि। पोइ आलिम खे उनजी इज़त न सॼा ॾिठई, उनजी इल्म, उनजी हैसियत, उनजी मस्जिद जी ख़िदमत उहा न ॾिठई, नेठि पंहिंजो सिर। आलिम सगोरो वीचारो ग़रीब मिस्किन मजबूर छा करे, ऐं मुतकबिर माण्हू अमीर कबीर माण्हू वठी अचे उनखे मजबूर करे, इनखे तकब्बुर सॾिबो आहे। हक़ जी ॻाल्हि न मञे, इहो आहे बतरुल हक़। नबी साईं फरमायो तकब्बुर जी पहिरीं निशानी आहे त माण्हू हक़ न सम्झे, ऐं हमतुन नास माना माण्हुनि खे हक़ीर सम्झे, उन्हनि खे ज़लील ॼाणे, हे सम्झे त ॿिया माण्हू पंहिंजे रुतबे खां घटि आहिनि, मां सभिनी खां वॾो आहियां। इहो आहे शैतान जो तरीक़ो, इहो आहे शैतान जेको पहिरियों अल्लाह जी बेफ़रमानी वारो अमल थियो हुयो न दुनिया ठाहिण खां बाद। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, पहिरियों अल्लाह जी बेफ़रमानी इहो अमल हुयो तकब्बुर वारो। जॾहिं अल्लाह ताला सूरह आराफ में वाक़ियो अचे थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ दो जहां आदम अलैहिस्सलाम खे तख़लीक़ फरमायो, आदम खे ठाहियो, अल्लाह मलाइकनि खे अमर कयो त हे मलाइको आदम खे सजदो कयो। आदम जे आड़ो सिर झुकायो, सभु झुकी विया, सभिनी सजदो कयो, इल्ला इब्लीस अबा, हिकिड़ो शैतान पलीत उन बेफ़रमानी कई। अल्लाह ताला पुछा के काल मा मनक अल्लाह तसजुद इज़ा अमरतुक, मूं जॾहिं तोखे अमर कयो, मूं जॾहिं तोखे चयो शैतान इब्लीस, जॾहिं मूं अल्लाह तोखे चयो त आदम खे सजदो कर, तो छो न सजदो कयो? ख़बर अथव शैतान कहिड़ो जवाब ॾिनो? चए थो त ए मुंहिंजा मौला काल अना ख़ैरुम मिन्हु, मां आदम खां भलो आहियां, मां बहितर आहियां। छो? ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन, मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे ऐं हिन खे तो मिट्टी मां पैदा कयो आहे, मां वरी मिट्टी खे सजदो कयां, मां हिन खां भलो आहियां, मां हिन खां बहितर आहियां। शैतान रब खे दलील ॾींदे पियो चवे त मां आदम खां भलो आहियां, मां बहितर आहियां, मां वॾाई कई, तकब्बुर कई। काल फहबित मिनहा फमा यकूनु लक अन ततकब्बर फीहा फखरुज इन्नक मिनस सागिरीन। अल्लाह ताला फरमायस ओ पलीत, पोइ तूं हितां निकिरी वञ, जन्नत मां हेठि लही वञ, तुंहिंजी का ज़रूरत न आहे, तो जेको तकब्बुर कयो मां अल्लाह तोखे लहीन बणाए छॾियो आहे, हाणे तूं ज़लील ऐं रुसवा हूंदे कॾहिं इज़त कोन लहंदे। तकब्बुर करण जो नतीजो इहो निकितो जो क़यामत ताईं शैतान ज़लील ऐं रुसवा थी वियो। हाणे उहो पियो सम्झे त मां जो तकब्बुर कंदुसि, वॾाई कंदुसि, दलील ॾींदुसि, पंहिंजी साईं मुंहिंजा हैसियत ज़ाहिर कंदुसि, पंहिंजी वॾाई ज़ाहिर कंदुसि, त मुंहिंजी का इज़त रहिजी वेंदी, मां को भलो ॼातो वेंदुसि, मां बहितर ॼातो वेंदुसि। मां अॻियां हुन तकब्बुर जी आदत हुनखे मलऊन बणाए छॾियो, ज़लील बणाए छॾियो, आसमाननि मां निकितो, जन्नतुनि मां निकितो। इन्नक मिनस सागिरीन, रब फरमाए तूं ज़लील कयलनि मंझां आहीं, तूं नंढड़ो आहीं, नंढड़ो छोटो ऐं सागिरी नंढड़नि मंझां आई, तुंहिंजी का हैसियत न आहे। तकब्बुर करण वारा अल्लाह खे न वणंदा आहिनि। उन आदम आजिज़ी कई, ग़लती सहव करे पोइ आजिज़ी कई त रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। ताणो खाधई पंहिंजी थी वई, अल्लाह जे हुकुम जी भञकड़ी थी वई, पोइ चए थो मौला मां पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो, ॿिए कंहिंजो ॾोह न आहे, ॿिए कंहिंजी ख़ता न आहे, मूं पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो, तूं न बख़्शींदे, तूं माफ़ न कंदे त असां खसारे वारनि मंझां थी वेंदासीं। अल्लाह ताला फरमायो आदम हाणे तोखे मां मलाइकनि खां वधीक शान वारो थो बणायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुन खां अलावा
कुरान मजीद में हिकिड़े ॿिए मुतकब्बिर जो वाक़ियो बयान थिए थो। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिंजो नालो कारून हुयो। छा नालो हुयो? कारून। कारून खे अल्लाह ताला बेशुमार दौलत अता फरमाई। हिन वटि सोन हुयो, चांदी हुई, हीरा, लाल, मोती, जवाहर, पर उहो थोरे तइदाद में न, एॾो ज़ख़ीरो हुयो हुनजो, एॾो वॾो त ज़ख़ीरो हुयो हुनजे माल दौलत जो रिवायतुनि में अचे थो त उन खज़ाननि खे जेके ताला लॻल हुया न, उन तालनि जूं चाबियूं 40 माण्हू खणी हलंदा हुया। एॾी दौलत हुई हुन वटि, एतिरो पैसो हुयो। ऐं उहा को लोह जी या पितल जी चाबी न हूंदी, रिवायत में चमड़े जी ठहियल हूंदी, चमड़े मां चाबी ठहियल हूंदी, पर उहा बि एॾी ॻरी हुई जो हिकिड़ो माण्हू न खणे, जमात सॼी खणी हलंदी। एॾो कारून खे अलाह ताला माल मिल्कियत ॾिनो। उन सां गॾोगॾु अलाह ताला हुनखे इल्मु ॾिनो, जिस्म में ताक़त बि ॾिनी, हुनखे कुवत बि ॾिनी। पोइ हिन चयो त बसि लहे उभरे मुंहिंजे मथां थो अचे, बसि आहियां न आहियां मां आहियां, मूं वटि पैसो आहे। हुनखे हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐं हारून अलैहिस्सलाम खां हिन कीमियागरी जो नुस्ख़ो सिखियो हुयो, माना सोन ठाहिण जो तरीक़ो, सोन ठाहिण जो तरीक़ो इल्म वही मजा हज़रत मूसा कलीमुल्लाह खां हिन सिखियो। अॻ में मुरीद हुयो, सहाबी हुयो हज़रत मूसा जो, बाद में बेफ़रमान पियो। पोइ अल्लाह ताला क़ुरान मजीद में सूरह कसस में बयान कयो आहे, इन कारून कान मिन क़ौम मूसा फबग़ा अलैहिम, बेशक कारून मूसा कलीमुल्लाह जी क़ौम मां हुयो। पोइ हिन सरकशी कई, कहिड़ी? व आतैनाहु मिनल कुनूज़ मा इन मफातिहु लतनू बिल उस्बते उलिल कुव्वते। अल्लाह ताला हुनखे ताक़तवर जमात ॾिना, बणायो, खज़ाना ॾिना, हुनखे खज़ाननि जूं कुंजूं ॾिनियूं अहिड़ियूं जो ताक़तवर तरीन को कबीलो बि हुन जूं कुंजूं कोन खणी सघंदो हुयो। पोइ छा कई जो पंहिंजे माल दौलत जो असर विझण जे लाइ माण्हुनि जे साम्हूं ईंदो हो न, वॾे पुरतपाक अंदाज़ में ईंदो हुयो, भला कपिड़ा पाईंदो हुयो, बेहतरीन लिबास पाए, सुठो लिबास पाए, को हीअं साम्हूं अचे लंघंदो हुयो। अच्छे घोड़े ते सुवार थी, हुन ते अरगूनी रंग जी क़ीमती ज़ेन रखियल हूंदी हुई, ऐं हुनजे साम्हूं माण्हुनि जे साम्हूं हथ सां, वॾाई सां, जा मनसब सां ईंदो त क़ौम वारा ॾिसनि त लहे उभरे मुंहिंजे मथां थो। छा थियो जो इज़काल लहू क़ौमुहु ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फरीहीन। क़ौम वारनि चयसि त तकब्बुर न कर, तूं छा हुई, अल्लाह ताला तोखे नबीअ जी सोबत में छा ॾिनो, तूं कल्ह छा हुई, ग़रीब मिस्कीन हुई, अल्लाह जे नबीअ जी सोबत में अॼु अल्लाह तोखे केॾो नवाज़ियो आहे। त हुन चयो त हे जेको मूंखे माल मिल्कियत मिलियो आहे, इहो को अल्लाह ॾिनो आहे छा, या मूसा कलीमुल्लाह जे करे मिलियो आहे छा? क़ाल इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन इंदी, इहो त मुंहिंजे इल्म जो कमाल आहे। मूं पंहिंजे इल्म जे ज़रिए हो जो सोन ठाहिण जो तरीक़ो मूंखे इल्म अल्लाह ॾिनो हुयो। माण्हू इल्म ते नाज़ कंदा आहिनि, हिकिड़ा पैसे ते नाज़ कंदा आहिनि, ॿिया इल्म ते नाज़ कंदा आहिनि। मां हेॾो वॾो आलिम आहियां, मां हेॾो वॾो पीर आहियां, मां हेॾो वॾो मुफ़्ती आहियां, मां हेॾो वॾो साहिब मसनद नशीन आहियां। हुन चयो मूं इल्म मूंखे मिलियो आहे, उनजे करे इहो तकब्बुर कई। मदीने वारे साईं फरमायो, मन क़ाल अना आलिमुन फहुव जाहिलुन, जेको इल्म जे मथां तकब्बुर करे न, चवे मां वॾो आलिम आहियां, नबी साईं तो फरमाए इहो वॾे में वॾो जाहिल आहे। इहो जाहिल आहे, आलिम न आहे। आलिम उहो आहे जेको इल्म पिराए बि ईअं चवे त मुंहिंजे अल्लाह जेको ॾिनो आहे, मुंहिंजी तड़प आहे त अञा इल्म में अल्लाह इज़ाफ़ो करे। मुंहिंजा क़िबला आलम 800 किताबनि जा मुसन्निफ़ आहिनि, 5000 खां वधीक साईं जूं तक़रीरूं कयल आहिनि, हज़ारे मुरीद आहिनि। ऐं लिखण में साईं फरमाईंदा आहिनि त या लिखंदा आहिनि पंहिंजे किताबनि में, पंहिंजी ॻाल्हि कंदा आहिनि, ईअं न चवंदा त मां वॾो आलिम आहियां, मुफ़्ती आहियां। साईं फरमाईंदा मां तालिब इल्म आहियां, को नंढो ॿार अचे उन खां सिखण जी कोशिशि कंदो आहे। ॾिसो त अल्लाह ताला इज़त ॾिए थो कि न कोन थो। मुंहिंजा दोस्तो, पोइ उन कारून खे अल्लाह ताला जो ॾमर पियो, घणी बेफ़रमानी कई। मूसा अलैहिस्सलाम तबलीग कयसि, घणी तबलीग कयसि, सम्झायसि बाबा तकब्बुर न कर। पोइ छा कई जो बार बार बेफ़रमानी कई। अल्लाह जे नबी खे कावड़ आई, गुस्सो आयो। रब जे नबी फरमायो, अल्लाह हिनखे हलाक कर। पोइ पंहिंजे माल मिल्कियत, घोड़नि, ज़र, महलात समेत हीअं ज़मीन में अंदरि गर्क थियण लॻो, ज़मीन में दॿजण लॻो। तव्हांजो मदीने वारे साईं फरमायो, हीअं दॿजण लॻो, अॼु ॾींहं ताईं उहो ज़मीन में दॿजी रहियो आहे। तव्हांजो वरी क़यामत जे ॾियारे जहन्नम जी ॿाहिरि वञी पवंदो। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि अल्लाह जो क़ुरान जो फरमायो, वला तमशि फिल अर्दि मरहा। अल्लाह ताला
तकब्बुर करण वारन के पंहिंजी हैसियत ॿुधाए वला तमशि फिल अर्द मरहा ज़मीन में आकड़ जी न हलो ज़मीन ते जाह मनसब सां न हलो कंध मथे खणी न हलो इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला न तव्हां ज़मीन खे चीरे सघो था न जबलनि जेड़ा वॾा थी सघो था तव्हांजी हैसियत इहा 5 फुट जो मर्द हूंदे एतिरो ई हूंदे न जबलनि जेॾो वॾो थी सघंदे न ज़मीन खे चीरे ज़मीन जे अंदरि हलियो वेंदे पंहिंजी हैसियत ॼाण तुंहिंजी हैसियत छा आहे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह थो फरमाए त तकब्बुर जो इलाज इहो आहे जो माण्हू पंहिंजी हैसियत सम्झे मुंहिंजी औकात छा आहे तूं हिकिड़े खसीस पाणी जे अलम यकुन नुतफ़तम मिन मनी युमना अल्लाह जो क़ुरान थो फरमाए इंसान तुंहिंजी हैसियत छा आहे तूं हिकिड़े नापाक पाणीअ जे कतरे जी पैदाइश आहे तोखे जेकॾहिं पुरुष न ॾी त वात में बदबू ई पैदा थिए जेकॾहिं तूं साईं मुंहिंजा जिस्म खे मली मटी न धोई न साफ़ न करी त तुंहिंजे जिस्म मां छट अचे बदबू ई अचे जे वेंदी न त घर वारी तोखे पासे में सुम्हण न ॾे जे ॾंदनि खे बुर्श न करी त वात मां बदबू ई अचे मथे खे तूं साफ़ न करी त जूं पइजी वञे नई गर ऐं मेर सां तुंहिंजो जिस्म गदिलो थी वञे तुंहिंजी हैसियत इहा आहे असुल हैसियत मुंहिंजे अल्लाह जी आहे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह थो फरमाए त तव्हां पंहिंजे हैसियत खे ॼाणो जॾहिं हैसियत ॼाणंदो त असांजी हैसियत छा आहे हिकिड़ो इहा हैसियत ॿियो त तव्हां इहो ॼाणो त असांजो अंजाम छा थियण वारो आहे तकब्बुर जो इलाज इमाम ग़ज़ाली थो फरमाए तकब्बुर जो इलाज इहो आहे न पंहिंजो अंजाम ॼाणो अॼु न त सुभाणे मरण वारो आहे इहो माल इहो मिल्कियत इहा दौलत इहो पैसो इहो ॾोकड़ हर शइ हिते पई हूंदी तोखे मण मिटीअ जे हेठि वञी दफ़न करे ईंदा न को ख़त में ॾियण वारो हूंदई किॾे वियो फिरौन किॾे वियो कारून किॾे वियो हामान किॾे विया दुनिया जा बादशाह किॾे विया माण्हू किॾे विया दौलतमंद किॾे विया दुनिया जा दौलत रखण वारा अॼु वञी ॾिसो त हुननि जी क़बरुनि ते को माण्हू ख़त में ॾियण वारो कोन्हे फिरौन जन पे चयो त असां ख़ुदाई जी दावा था कयूं पोइ उन्हनि सां छा थियो जो उन्हनि जा जिस्म जा हॾा खणी मिस्र काहिरा जी बाज़ार में खपनि पिया आहे कोई हुनजे हॾनि खे वठण वारो जेके ख़ुदाई जी दावा करण वारा हुआ तव्हांजे जिस्म खे कीड़ा खाईंदा तव्हांजे जिस्म खे हशरातुल अर्द खाईंदा तव्हांजो जिस्म गोश्त ॻरंदो हिन जे मथां चम ॻरंदो हिन जो हॾु ॻरंदो तव्हांजो हॾु तव्हांजो मिटी में मलिया मेट थी वेंदो अॼु 2026 पियो थो हले 2126 में असांखे शायदि को यादि करण वारो ज़मीन ते न हूंदो असां मरी वेंदासीं पर को नाले वठण वारो कोन हूंदो हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह थो फरमाए पोइ जेकॾहिं तुंहिंजी इहा हैसियत आहे तुंहिंजी इहा औकात आहे त पोइ अल्लाह खे यादि कर न जे अल्लाह तोखे इज़त ॾिनी आहे अल्लाह खे उहे बाना वणंदा आहिनि व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आजिज़ी ऐं इनकिसारी सां हलंदा आहिनि बुज़ुर्गनि फरमायो आहे जॾहिं मींहुं वसंदो आहे न मींहुं बरसाति पवंदी आहे त मथां ई जबलनि ते मींहुं पवे त उतां वही पाणी उते थींदो आहे जमा थींदो आहे जिते हेठां ई हुजे जिते हेठां ई हुजे पाणी जा ज़ख़ीरा उते थींदा आहिनि जानवर पाणी पीअंदा ॿिन्हिनि ॿारनि खे सीरात कयो वेंदो माण्हू उन्हनि मां उन लाहींदा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे सवे सुहागणियूं सवे गिचिया हस सवे सुहागणियूं सभिनी गिचिया हस पसण कारण पिरियले वॾा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस हेठां हलन जे सवे सुहागणियूं सभिनी गिचिया पर यारो मिलियो उन्हनि यार हेठां हलन जे अल्लाह उनखे मिलंदो रब उन्हनि खे मिलंदो जेके माण्हू आजिज़ी ऐं इनकिसारी करण वारा हूंदा मुंहिंजा दोस्तो तकब्बुर खां पाण खे बचायो वॾाई खां पाण खे बचायो होड़ हस्ती खां पाण खे बचायो इहो तव्हां ॿिए कंहिंसां ज़्यादती नथा कयो ॿियनि खे हक़ीर नथा सम्झो तव्हां रब जी निगाहुनि में पंहिंजो पाण खे हक़ीर बणाए रहिया आहियो पंहिंजी बुकत विञाए रहिया आहियो पंहिंजी हैसियत विञाए रहिया आहियो न सिर्फ़
दौलत माल कुवत ते तकब्बुर ना आहे करणो, पर कॾहिं कॾहिं थींदो आहे माण्हू पंहिंजी इबादत ते फ़ख़ुर कंदो आहे। मूं रोज़ो रखियो, मूं रात तरावी पढ़ी, मूं तहज्जुद पढ़ियो, इन ते तकब्बुर कजे। इहो तकब्बुर न कयो, बल्कि आजिज़ी कयो त अल्लाह राज़ी थिए। अल्लाह जो हबीब Allah